कतर ते इसराइली हमलो आलमी कानून जी खुलियल भनकड़ी पाकिस्तान तरफा कतर ते इसराइली हमले ऐं क़सामी इसराइली परबरीअ जी मसम्मत बर्डी ऑफिस जे तर्जमान शफ़क़त अली ख़ान हफ़्तावार न्यूज़ ब्रीफिंग में चयो आहे त पाकिस्तान फ़लस्तीन मसइले जो हल गॾियल क़ौमुनि जे ठहिराउ पुटाइणु चाहे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इसराइली अगराई ख़िलाफ़ कतर सां हिमायत में दुआ जो हंगामी दौरो कयो। वज़ीर आज़म इसराइली अगराई ते मुसलमान मुल्कनि खे मुतहद थियण ते ज़ोर ॾिनो। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ आलमी इतिहाद सां गॾिजी कमु करे रहियो आहे। पाकिस्तान ऐं काज़ाख़स्तान मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते इतफ़ाक़ कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पी तैयबानी ख़िलाफ़ अजाणे केस में जल्द आॾी पुछा मुकम्मल करण जी इस्तदा करे छॾी। वज़ीर आज़म जी पी तैयबानी ख़िलाफ़ 10 अरब रुपयनि जे अजाणे जी दावा ते सेशन कोर्ट लाहौर में ॿुधणी। वीडियो लिंक ते मौजूद वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणो हो त मुल्क में बोर्ड जी सूरतहाल आहे। बोर्ड हाणे सिंध में दाख़िल थी रही आहे। सूबाई वफ़ाक़ खे कहिड़ी तरह गॾिजी कमु करणो आहे। ज़रई इमरजेंसी जो ऐलान कयो हो। अॼु बि हिकु ख़िलाफ़ खां अवां जे आॾो हाज़िर आहियां। हिन केस में आॾी पुछा मुकम्मल करे वठो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां बोर्ड मुतासिर इलाइक़नि जे बिजली बिलनि में रिलीफ लाइ IMF सां राब्ते जी हिदायत। ज़रियनि मौसूब नाड़ेवारी वज़ारत खे हिदायत कई आहे त IMF सां इम्कानी रिलीफ ते ॻाल्हि ॿोल कई वञे। बोर्ड मुतासिर माण्हुनि खे बिजलीअ जे बिलनि में रिलीफ हिकु महीने लाइ ॾिनो वेंदो। शहर हुजे या बहिराणियूं, रिलीफ समूरे मुल्क जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि में ॾिनो वेंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बोर्ड मुतासिरनि लाइ फौरी आलमी इमदाद जी अपील जो मुतालबो। माहौलियाती ऐं ज़रई एमरजेंसी जे हुकूमती ऐलान जी आजियां। बिलावल भुट्टो ज़रदारी ट्वीट बयान में चयो आहे त अफ़सोस अञा ताईं बोर्डी बरसात मुतासिर इलाइक़नि लाइ BSP तहत रिलीफ जो ऐलान नाहे कयो वियो। वज़ीर आज़म ज़ाती तौर ते ख़ातिरी कराई हुई त मुतासिरनि लाइ BISP तहत रिलीफ फ़राहम कयो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां गॾियल क़ौमुनि जे निज़ाम तहत आलमी इमदाद ते अपील में देर नाक़ाबिले फ़हम आहे। वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कनि था त आलमी इमदाद जी अपील बिना देर कई वञे। बोर्ड सबब सभ खां घणो ज़राअत जो शोबो मुतासिर थियो आहे। उमीद त वफ़ाक़ी हुकूमत बि ज़राअत शोबे जी बहाली लाइ असांजे क़दमनि में भरपूर मदद कंदी। रावल डैम जी सतह 1700 फुट खां मथे थी वञण बाद स्पिलवेज़ खोलिया विया। NDMA मूजिब कोरंग नाले में पाणी जे वहिकरनि में इज़ाफ़े जो इम्कान आहे। बरपासे वारनि रिहायशी आबादियुनि जे रहवासियुनि खे मुहतियात रहण जी हिदायत। आवाम खे नाले ते ठहियल आरसी पुल पार करण खां पासो करण जी बि हिदायत। पंजाब में सतलज, रावी ऐं चनाब दरियाउनि में पाणी जे वहिकरनि में लाद अची वई। सिंधु दरिया में पाणी जे वहिकरनि में बाद जो सिलसिलो जारी। गुड्डू बेरासवट 24 कलाकनि दौरान 9801 क्यूसेक पाणी में बाद। गुड्डू बेरासवट मथां वहिकरो 5,12,662 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बेरासवट पाणी वहिकरनि में 24 कलाकनि दौरान 1,775 क्यूसेक बाद। सखर बेरासवट पाणी जो मथां वहिकरो 4,51,760 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बेरासवट मथां वहिकरो 2,59,284 क्यूसेक ऐं हेठां वहिकरो 2,54,354 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी चीन जे दौरे ते रवानो। सदर पाकिस्तान जे तर्जुमान मूजिब सदर आसिफ अली ज़रदारी चीनी हुकूमत जी दावत ते दौरो करे रहियो आहे। सदर 12 खां 21 सेप्टेम्बर ताईं चीन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कंदो। सदर चंगतू, शिंघाई ऐं शिनजियांग में सूबाई क़यादत सां मुलाक़ात कंदो। पाकिस्तान जी लाॻापिन इक़्तिसादी ऐं वापारी सरकार ते ॻाल्हि ॿोल थींदी। दौरे में CPEC ऐं ॿिया मनसूबा कोरहे थींदा। दौरे सां पाकिस्तान ऐं चीन जे स्ट्रेटेजिक सरकार ते ॿधल इतिहाद वधीक मुस्तहकम थींदो। सदर जो दौरो ख़िते में अमन, तरक़ी ऐं इस्तिहकाम जी अज़म जी अलामत आहे। कादिरपुर भरिसां संगावती मामले तां जुड़ो फारिग में वॼणा क़तल, हिकु ज़ख़्मी। ॻोठ फ़क़ीर मोहम्मद चाचड़ में गोलियूं लॻण सबबि फयाज़ ऐं हादन चाचड़ मारिजी विया। तारिक चाचड़ ज़ख़्मी, धुरियुनि में छिक ताण तेज़। पुलिस जो चवणु आहे त धुरियुनि में झेड़ो संगावती मामले तां थियो आहे।
वाणिज्य सरकारी अस्पताल पुठियां पहुणनि जे पर सलमान ज़बान जो घुटा ॾिनल ऐं मणको भंगल लाशत इतला ते पुलिस पहुची मक़तूल मोहम्मद आचर विरोही जो इलाज कराए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। मक़तूल जे चाचे पालारी विरोही जो चमड़ा आहे त नौजवान खे तशद्दुद करे मणको भञी बेदर्दीअ सां क़त्ल करण बाद ताज फसल में फिटो कयो पियो आहे। संदन कंहिंसां बि दुश्मनी नाहे। शहदाद कोट बरसा कोट गाज़ी इस्माइल में कार इल्ज़ाम हेठि नारी क़त्ल लेवीस पुलिस मौसिब गैर जे नाले ते रिहाना साल मल्हार खान लाशारी खे क़त्ल कयो वियो। मलीची कोनकर नदी में बरसाती वेगरे में बुरी वियल 3 ॼणनि जा लाश पौधनि जी सुञाणप 7 वरियनि जे कैलाश अफजल चौकियो इकबाल वासी जे नालनि सां थी आहे। पुलिस चमड़ा हेठि कोनकर नदी में बुॾी वियल 7 ॼणनि जा लाश हथ करे वरिता आहिनि। मड़ी नदी में बुॾी वियल इरफान तरीन जे लाश जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू अमल जारी आहे। गज़ा ते इसराइली फ़ौजी बरशाणी बमबारी प्रतीक 72 फ़लस्तीनी शहीद। गज़ा सिटी में रिहायशी इमारतुनि ते बमबारी कई वई। उलंदी किनारे में यहूदी फोर्सिस जूं कार्रवायूं। 14 फ़लस्तीनियुनि खे गिरफ़्तार कयो वरितो। यहूदी आबादकारनि अॼु बि फ़लस्तीनियुनि जे घरनि ऐं गाॾियुनि ते हमला कया। T20 एशिया कप में पाकिस्तान पंहिंजी पहिरीं मैच अॼु ओमान ख़िलाफ़ खेॾींदो। मैच पाकिस्तानी वक़्त मूजिबि शाम 7:30 बजे खेॾी वेंदी।